जिह यार खां विछड़ी प्यार वञे ते यार जी हालत छा हूंदी। जिह यार खां विछड़ी प्यार वञे ते यार जी हालत छा हूंदी। जे बाग मंझा माली निकरे गुलजार जी हालत छा हूंदी। असल में उबदार साईं इंसान हिकिड़ो सॼी उमिरि पंहिंजे किरदार ठाहिण में लॻाईंदो आहे न, पोइ नंढड़ी हिकिड़ी ॻाल्हि जे करे जॾहिं माना हुनजो हेॾा लचक पैदा थींदी आहे त पोइ सॼो किरदार हुनजो बैकग्राउंड ख़तमु। जीअं पैसो पैसो सिंपल मिसाल आहे, छा थींदो आहे ईअं तव्हां बि कयो हूंदो असां सां बि थियो आहे। नंढड़ो ॿार हूंदो आहे, नंढड़ो ॿार हूंदो आहे, पोइ ईद क़रीब ईंदी आहे न, महीनो खनि अॻु में 10-10 रुपया 20-20 रुपया गॾु कंदो आहे त बाबा ईद ते हे जेको रबड़ जो ट्रैक्टर वठंदुसि, हे रबड़ जो पिस्टल वठंदुसि, या हुनजी हसरत हूंदी आहे न। जीअं पैसो पैसो गॾु करे ऐं नेठि वतई को रांदी को सो ईद ॾिहाड़े यार भॼे पो ॿार जी हालत छा हूंदी। आराशिद झलियो झोल वॻिया कर शोर न शेर ॿुधण खां पोइ वठ राशिद जे दिल जा टुकड़ा। दिलदार जी हालत ही आहे, अशआर जी हालत छा हूंदी। असां दिल खपाए छॾी असांजो बयानू वतल्ला इन्हे में न को करे आसरो पराई अमानत पयल्ला। असां दिल खपाए छॾी असांजो बयानो वतल्ला इन्हे में न को करे आसरो, इन्हे में न को करे आसरो पराई अमानत पयल्ला। असां दिल खपाए छॾी असांजो बयानो वतल्ला। असां तोड़े मिसकीन माण्हू मगर फिरणा गिरणा न आयो। असां तोड़े मिसकीन माण्हू मगर फिरणा गिरणा न आयो। कसो थियो पको थियो जीअं थियो असां तोड़े मिसकीन माण्हू मगर फिरणा गिरणा न आयो। कसो थियो पको थियो जीअं थियो असां तोड़े मिसकीन माण्हू मगर फिरणा गिरणा न आयो। कसो थियो पको थियो जीअं थियो जिसां हा कईसी निभायो। जसी दम में दम जसी जियो जिस्म ही अंग अंग त बोले मगलवा। असां दिल खपाए छॾी असांजो बयानो वतल्ला। इमदाद फुल पोटरी ख़ास फरमाइश।
सुञाणो सूरत दिसी हा कई सो सूथी बुढ़ाढ़ी दई वियो कटे कटे चार घूरू न धोको दिबो न थोको थिबो न धोको दिबो न थोको थिबो जो मुड़साणी दाढ़ी नलवा असां दिल खपाए छॾिया असां जो बयानो बदलवा हाय इहो थिए थो उलकोट बाए मरण खां अॻे शल अची पए साल आहन संभालिए अमानत धणिन खे मिली पे मां पेरन में सिर धरी दुस्महर मां पेरन में सिर धरी दुस्महर पोइ मौत खे भी मोकल